सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब ॿियों सबक़ पहिरियों। प्यारा वारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं नातिक अददनि जे बारे में। त नातिक अदद यानी इरेशनल नंबर्स छा हूंदा आहिनि, उन्हनि जी डेफिनेशन पढ़ंदासीं ऐं उन खां बाद में कुझु फैक्ट पढ़ंदासीं। जीअं हिकिड़ो फैक्ट इहो आहे त वाई क्यू इज़ नॉट इक्वल टू ज़ीरो। पहिरियों त हिन जी डेफिनेशन पढ़ंदासीं, पोइ तव्हांखे हिन जो सबब बि ॿुधाईंदुसि ऐं जेकॾहिं ज़ीरो हूंदो त छा थी वेंदो उहो मां तव्हांखे कैलकुलेटर में करे बि ॾेखारींदुसि। ठीकु आहे। ऐं ॿियो पढ़ंदासीं त रेशनल नंबर जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म थियनि था, यानी रेशनल नंबर्स ॿियनि कहिड़नि नंबर्स ऐं अददनि जे विच में या ॿियनि अददनि में टुटे थो। ठीकु आहे। रेशनल नंबर जी डेफिनेशन लिखी पई आहे स्क्रीन ते। द रेशनल नंबर्स आर दोज नंबर्स विच कैन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू वेयर क्यू इज़ नॉट इक्वल टू ज़ीरो। इन जी सिंधी थींदी त नातिक अदद उहे अदद आहिनि जेके पी अपॉन क्यू यानी भाङे में लिखी सघिजे, अणपूर जी शक्ल में लिखी सघिजे। ऐं उन अणपूर खे असां नंबर न ॾिनो आहे, असां पी अपॉन क्यू चयो आहे। पी अपॉन क्यू चओ, ए अपॉन बी चओ, ठीकु आहे, ए अपॉन बी चओ, अव्हां जी मर्ज़ी, एम अपॉन एन चओ, ठीकु आहे। छो त असांखे गणपूर खपे, असांखे हिकिड़ो डिजिट मथे हुजे, ॿियो डिजिट हेठि हुजे, बसि विच में हिकिड़ी लाइन हुजे, हिन खे गणपूर चइबो आहे। सो इन शकिल वारे खे चइबो आहे रेशनल नंबर यानी नातिक अदद। पर हिन में हिकिड़ो शर्त ॾिनो अथई त क्यू ज़ीरो न हुजे। पहिरीं ॻाल्हि त पी अपॉन क्यू वारा सभु जो सभु छा आहिनि, रेशनल आहिनि। यानी 1/2 इहो बि रेशनल आहे, 3/4 इहो बि रेशनल आहे, 5/15 इहो बि रेशनल आहे। ठीकु आहे। हाणे रेशनल त आहे, छा ई रेशनल आहे? 300/0 छा ई रेशनल आहे? ही रेशनल आहे? तव्हां चवंदो न, ही रेशनल आहे, ही बि आहे, ही बि आहे, पर ही न आहे, ही बि न आहे ऐं ही बि न आहे। छो न आहे? छो त इहो असांजे डेफिनेशन ते पूरो नथो लहे। डेफिनेशन में ॿुधायो वियो आहे त क्यू ज़ीरो हुजे। अचो मां तव्हांखे ॾेखारियां त कैलकुलेटर में अगरि ज़ीरो अची थो वञे, माना असां अगरि डिवाइड कयूं था कंहिं बि नंबर खे ज़ीरो सां, मिसाल 11 डिवाइड बाए ज़ीरो इक्वल, ॾिसो छा आहे, कैन नॉट डिवाइड बाए ज़ीरो। मतिलबु जॾहिं बि कैलकुलेटर में, कंप्यूटर में, कहिड़ी बि डिवाइस में, मोबाइल में तव्हां जॾहिं बि कंहिं नंबर खे ज़ीरो सां जवाबु मतिलबु वंड कंदव त तव्हांजो जेको आंसर ईंदो उहो ईंदो, हिननि टिनी जो आंसर जेको ईंदो उहो छा थो अचे कैलकुलेटर में, त तव्हां ॾिठो। ऐं मैथ जी ॿोली में, रियाज़ी जी ॿोली में हिनखे चवंदा आहियूं अनडिफाइंड। ठीकु आहे। यानी हर पी अपॉन क्यू वारो नंबर यानी अणपूर जंहिंजे अपान में ज़ीरो हुजे उनखे असां रेशनल नंबर बि न चवंदासीं। ऐं उहो जेको नंबर लिखंदासीं जंहिंजे अपान में ज़ीरो अचे उहो त नंबर ई न हूंदो, उहो नंबर जो आंसर ई न हूंदो, उन नंबर जो आंसर ई गैर वाज़े यानी अनडिफाइंड आहे। ठीकु आहे। पहिरीं ॻाल्हि इहा। रेशनल नंबर आया छो? मिसाल मां चवां थो 1 किलो पटाटनि जो अगरि मां वठां थो, उहो आहे 15 रुपए में, त मूंखे ॿुधायो अधु किलो जेको आहे सो अगरि मां वठां त अधु किले जी रक़म छा थींदी? तव्हां चवंदव अगरि 1 किलो 15 हुआ त अधु किलो यानी 15 जो अधु, अधु यानी डिवाइड बाए 2। हाणे हे डिवाइड बाए 2 ही छा आहे? ही न सॼो अदद आहे, ठीकु आहे, न कुदरती अदद आहे। ठीकु आहे। कुदरती अदद ऐं सॼा अदद असां काउंटिंग जा यूज़ कंदा आहियूं न। मिसाल 1 2 3 ही कुदरती अदद आहिनि, या -1 -2 मेजरमेंट लाइ, या वरी 0 या वरी +1 +2 ही सभु छा जे लाइ यूज़ कंदा आहियूं असां? ही असां कंदा आहियूं मेजरमेंट लाइ यूज़। ठीकु आहे। त पोइ ही त रेशनल नेचुरल नंबर इंटीजर्स थी विया। ही कहिड़ा नंबर थिया? असांखे ही हिकिड़ो नओं नंबर मिली वियो। पोइ रियाज़ीदाननि चयो त ही न नेचुरल आहे, न सॼो अदद आहे, न इंटीजर आहे, कोई बि न आहे, हिन खे असां चवंदासीं त ही रेशनल नंबर आहे। ठीकु आहे। हाणे अचूं था हिन टेबल ते त रेशनल नंबर यानी नातिक अदद कहिड़नि कहिड़नि अददनि में टुटनि था। नातिक अददनि जा पहिरियां जेके 2 टाइप्स थियनि था, यानी 2 हिन जा जेके भाङा थियनि था, उहे हिकु त इंटीजर सॼा अदद, इंटीजर्स यानी 0 ऐं +- जेके नंबर हूंदा, यानी वाधू काटू अगरि मिलाए सिलाए ऐं 0 मिलाए सिलाए चऊं त इहे टई शयूं मिली करे इंटीजर्स नंबर ठाहींदा आहिनि, सॼा अदद। ऐं ॿियो हूंदो आहे अणपूर, जीअं 1/2। वरी अणपूर इते ई
खुटी वियो, इन जो वधीक कोई फर्दर क़िस्म ना है। अॻे हली इन जा टाइप्स हूंदा, पर फ़िलहाल इहो तव्हांजे बाब ॿिए में हिन जो अॻिते असांखे नाहे ॿुधायल, अॻे हली पाण पढ़ंदा हुआसीं। ऐं सॼा अदद जेके आहिनि इंटीजर्स, उहे छा आहिनि, उहे वरी ॿिनि क़िस्मनि जा थियनि था। हिकु नेगेटिव इंटीजर्स यानी काटू सॼा अदद, ॿिया नॉन नेगेटिव इंटीजर्स यानी गैर काटू सॼा अदद। काटू सॼा अदद यानी माइनस वारा, ऐं जेके नॉन नेगेटिव आहिनि उहे वरी ॿिनि क़िस्मनि जा थींदा। इन्हनि में हिकिड़ो ज़ीरो यानी ॿुड़ी लाइ करे थी ज़ीरो, ऐं ॿियो पॉज़िटिव इंटीजर्स वाधू सॼा अदद यानी +1 +2 +3 ऐं सो ऑन। ठीकु आहे। सो या ईअं चई सघूं था असां हिननि खे त हीअ जॾहिं ज़ीरो, वाधू, काटू, अणपूर सॼा अदद इहे सभु मिली करे असांजा रेशनल नंबर ठाहींदा आहिनि। ठीकु आहे। असां हक़ीक़तनि में हिकिड़ी हक़ीक़त पढ़ीसीं त जेको क्यू आहे उहो ज़ीरो नथो थी सघे वाए, इन जो मां तव्हांखे जवाबु ॾिनो। ऐं ॿी हिकिड़ी हक़ीक़त आहे त एवरी इंटीजर, ठीकु आहे, नेचुरल नंबर ऐं नेचुरल प्लस इंटीजर्स, ही जेके बि नंबर्स जा इन सेटनि जा के बि नंबर अची वञनि, इहे नातिक अदद हूंदा आहिनि। तव्हां चवंदो नेचुरल 1 2 3 थी सघनि था, ऐं सॼा अदद में ज़ीरो आहे, प्लस माइनस जो 1 आहे, प्लस माइनस जो 2 आहे, सो ऑन। त इहे कीअं थींदा सॼा अदद? छो त इन्हनि में त कोई बि अपान में आहे ई कोन। यानी जे ॾिठो वञे हिते अगरि मां खणा 2 त हिन मूं खणे मां 2 त ॿिनि जे हेठां त कोई नंबर ई न आहे। हे त थी वियो पी, हिन जो क्यू किथे आहे? छो त क्यू त लाज़मी हुजणु घुरिजे न, तॾहिं चवंदा त रेशनल नंबर। पर हीअ हिकिड़ी हक़ीक़त आहे त हीअ नंबर नेचुरल नंबर हुजे या इंटीजर्स, उन्हनि जो हर नंबर रेशनल नंबर हूंदो आहे। छो? उहो इन ई करे त हर नंबर जे हेठां हिकु अंडरस्टूड हूंदो आहे, सम्झो वेंदो आहे त हिकु हमेशह आहे ऐं उहो न लिखिबो आहे। ठीकु आहे। जेकॾहिं 2/3 आहे त 3 त लिखिबा ई लिखिबा, पर जेकॾहिं कंहिं नंबर जे हेठां कुझु बि न आहे त उन जे हेठां 1 हूंदो ई हूंदो आहे। इन जे करे पी हे थी वेंदो आहे ऐं क्यू हिकु थी वेंदो आहे। ठीकु आहे। माना जे क्यू न हुजे मिलियल त सम्झी वञो क्यू 1 आहे। त हर इंटीजर ऐं हर नेचुरल नंबर असांजो छा हूंदो आहे? रेशनल अदद हूंदो आहे। ठीकु आहे। ही हिन जो हिकिड़ो फैक्ट हुयो। हिकिड़ो फैक्ट ही हुयो ऐं ॿियो फैक्ट हे। असां ही 2 फैक्ट पढ़ियासीं। त यानी असांजा जेके नंबर्स आहिनि, नंबर्स यानी रेशनल यानी नातिक अदद, उहे छा आहिनि? उहे P/Q, हीअ हिकिड़ी जनरल स्टेटमेंट आहे। P/Q A/B चओसि या X/Y चओसि अप टू यू। सो अपान में जॾहिं हूंदा त इनखे चइबो आहे रेशनल नंबर्स। ठीकु आहे। उमेदु तव्हांखे रेशनल नंबर्स जी सम्झ में आई हूंदी ॻाल्हि। ऐं ही टेबल बि तव्हांखे यादि करे छॾियो। ही इनशाला ही तव्हांखे सम्झ में आई हूंदी उमेदु आहे। ऐं इन जी डेफिनेशन यादि करे छॾियो। हिन खां बाद में असां नेक्स्ट टॉपिक कंदासीं, ऐं उहो नेक्स्ट टॉपिक जल्दी अपलोड कंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।